अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन वाला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिही व आलि बैतिही अजमईन। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्सा अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभई दोस्त दिल जे मोहब्बत सां असांजे मथां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व आलि बैतिही अजमईन। वाजिबुल एहतराम गोठ जवारियो मीर भर जा दोस्तों ऐं मुसलमान भाइरो, रब करीम जा तमासा गुनाहगारन जे मथा अणगणिया एहसान ऐं मेहरबानियूं। जंहिं रब करीम तव्हां असांखे हिन बेदीनीअ वारे दौर में असांजे नौजवान जमई तलबा इस्लाम जे तरफ़ खां अज़ीम शान कॉन्फ्रेंस में घुराए करे कलामुल्लाह जो दीदार करायो ऐं कलामुल्लाह जे ॻाल्हियुनि जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फरमाई। रात जो काफ़ी हिस्सो गुज़री चुको आहे। बूढ़ा गुलाम मुस्तफ़ा बूढ़ो साहब चंदो आहे त रात जे 12 खां पोइ वाइज़ ईअं आहे जीअं सकरात वारे जे मथां सूरत यासीन पढ़जे।
अवां साथन भी को इंतजार कयो हूंदो। मां भी गड़ी आसिन शहर में मुझो 3:30 बजे टाइम रखियलु हो। 3:30 खां अॻु में मां भी पहुतुम, पर अलहमदुलिल्लाह मूंखे जल्दी टाइम ॾिनऊं। 3 बजे जो पहुतल उनखे 8:30 बजे रात जो अलहमदुलिल्लाह टाइम ॾिनऊं। हाणे तव्हां ॿुधायो छा कयो। अल्लाह सही शल आलमन जूं ये मेहनतूं, ये पंध प्रोग्राम वारन जा ये प्रोग्राम रब सही शल मक़बूलो मंजूर फरमाए। महबूब जो उम्मती जेको जाते जाते जेतरी ताकत इस्तिताज लिहाजा प्रोग्राम रखी रहो आ, शल रब सही उन्हनि खे अञा हिम्मत जज्बो वलवलो ऐं इस्तिकामत नसीब फरमाए। शाबान जो महीनो हली रहो आ। शाबान जे 4 तारीख़ थे महबूब मुस्तफ़ा करीम साईं जी न्याणीअ बीबी फातिमा साण के सोनो हुसैन ॼाओ आ। तारीख़ भी 4, हिजरी भी 4। अवा तारीख़ केड़ी थोड़ो ॻाल्हायो, ये बई ॻाल्हाईंदा हलंदासीं 1 बजे निंड फिटंदी। तारीख़ भी 4, हिजरी भी 4। महबूब साईं जी न्याणीअ बीबी फातिमा साण के सोनो हुसैन गुलाब जो गुल ॼाओ आ। इन निस्बत सां अवां जे साम्हूं कुछ ॻाल्हियूं अर्ज़ रखबियूं। थोड़ी निंड भी फिटाइणी पवंदी, थोड़ी होशियारी भी रखणी पवंदी। निंड फिटाइण ॻाल्हि वॾी अथव। महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब करीम 4 पुटड़ा अता फरमाया। अवा घणा चैन जे अंग के वडो अमल दखल आ। साईं जे हिकिड़े फर्जंद जो नालो मुहम्मद तैयब, हिकिड़े फर्जंद जो नालो मुहम्मद ताहिर, हिकिड़े फर्जंद जो नालो जनाबे अब्दुल्ला, हिकिड़े फर्जंद जो नालो जनाबे इब्राहिम रज़ी अल्लाह ताला अन्हुम। घणा पुटड़ा थिया। ऐं महबूब साईं के 4 न्याणियूं, बीबी ज़ैनब, बीबी रुकैया, बीबी उम्मे कुलसूम, बीबी फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हुन। पुटड़ा भी 4 त न्याणियूं भी। वरी रब करीम जी हिकमत 4 पुटड़ा महबूब जे हयातीअ में रब पाण वटि घुराए वरता। जॾहिं महबूब साईं पंहिंजनि हथनि मुबारकनि सां पंहिंजनि फर्ज़ंदनि खे दफ़नायो हूंदो, तव्हां असां भी बचड़े वाल हूं। सच ॿुधायो तव्हां असांजे दिल ते उन टाइम ते छा गुज़रंदो आहे जॾहिं पंहिंजा बचड़ा पंहिंजनि हथनि सां दफ़नाईंदा। असांजो त छोड़ो छोरो बीमार थी पवंदा, पोइ बि चवंदा रब मां कहिड़ा ॾोह कया थी माए। अवां छोड़ो छोरे खे बुखार निकिरे न पिणस हथनि मां वेंदो, मां जो मातम हूंदो, या हुसैन गुनाह भी मां क्या। छोरो मुझो हिकड़ी छॾेस नथी, ॿी वठेस नथी। महबूब साईं जा 4 पुटड़ा रब पाण वटि घुराया। 3 न्याणियूं महबूब साईं जूं जवान बचड़न वारियूं अल्लाह पाण वटि घुरायूं। 7 बचड़ा महबूब जा महबूब जे हयातीअ में रब पाण वटि घुराया। 7 बचड़ा जंहिंजा वञनि, जंहिं अबे जो भी दीदार न कयो। अमड़ भी नंढे हूंदे रब के प्यारी थी वई। चाचे जी पालना में आया त चाचो भी रब के प्यारो थी वियो। ॾाॾे वटि आया त ॾाॾो भी रब के प्यारो थी वियो। वरी 7 बचड़ा विया हुआ इन महबूब के सदमनि मथां। असां वटि कंहिंखे थोड़ो को सदमो तकलीफ़ ईंदी आहे, ॿार खे पोइ ॿिया छा चवंदा आहिनि, पिणस जा अमल ख़राब आहिनि तॾहिं बच्चा लोड़नि था। हल भेड़ा जा सभु मुफ़्ती थी। असां वटि वॾा त वॾा मुफ़्ती, पर नंढा त वॾनि मुफ़्तियुनि को टपी विया थी। कंहिंजे पुट खे का तकलीफ़ का फोती मोती थिए न, पोइ हिन जूं फतवाऊं ॿुध। पीअंदो पन जी बीड़ी,
पर फतवा अहिड़ी ॾींदो जो चङो भलो मौलवी भी चवंदो किताबनि में मां त कोन पढ़ियो आहे, हे अलाए कांए आसमान ते पढ़ी आयो आहे। महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो टे न्याणियूं रब करीम महबूब जे हयातीअ में पाण वटि घुरायूं। बाक़ी हिकिड़ी न्याणी नंढे में नंढी बीबी फातिमा साबी महबूबा मुस्तफा करीम जे दुनिया मां बुरके मटाइण खां बाद में 6 महीननि में रब करीम पाण वटि घुराई। महबूबा साईं जे दुनिया मां बुरके मटाइण खां बाद में बीबी फातिमा साईं बीमारीअ जे करे पंहिंजे मथे के जो पट्टी ॿधी त आख़िरी घड़ीअ ताईं बीबी फातिमा के उहा पट्टी ॿधल रही। माना महबूबा खां बाद में अचे तो त बीबी फातिमा कॾहिं मुर्की भी न, छो त हिन धरतीअ ते अहिड़ी न्याणी बि नथी थी सघे त अहिड़ो बाबो वरी ॿियो न पो थी सघे। अल्लाह अकबर। जंहिं टेम ते महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी बीबी फातिमा सां जवान थी, अचे तो सीरत जे किताबनि में सोने अली साईं जी उमिरि 21 साल, बीबी फातिमा साईं जी उमिरि 15 साल। सोने अली साईं जी उमिरि घणी अवा घणी 21 साल। अमड़ फातिमा साईं जी उमिरि घणी? अरब में न्याणी जल्दी जवान थी वेंदी हुई। अरबन में न्याणी आबवा जो चक्कर आ, पर पाण वटि भी छोरियूं छोरनि खां अॻु में वॾियूं थी वञनि। थोरो ॻाल्हायो न तव्हां, थोरी जाग। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त मां तव्हांजे पन्ने आकिल जे थाणे ते रूपोश आहियां। मूंखे लेटर पियो आहे, अहिड़ो जो ॾोहारी पन्ने आकिल जो हुजे त छा था सम्झो? मुदे लौड जो केस दाख़िल आहे। पोइ बि मां ॾाढा ॻाल्हायो थो त लॻे ईअं त तव्हां मूंखां वधीक रूपोश लॻा पिया। अल्लाहु अकबर। मां त वाइदनि में चवां थो असां वटि भी नज़र था कयूं त छोकिरी छोकिरे खां अॻु में जवान थी वञे। सबब पीउ सभु कुछ खाराए तो छोरे के त जल्दी वॾो थिए। खीर भी छोरे के मिस्रीअ में कड़ियल हूंदो, खाधो पीतो भी छोरे के, हे चंदो त जल्दी वॾो थिए। सभु छोरे के तीक छॾे ई नथी। धीअ सां ॿियाई कंदो, उन वेचारीअ खे कुझु न ॾींदो, हणो सभु छोरे जे पेट में। छोरो दॿ खणी सघे त वधे न। हे त अॻिले वॾनि जा थांवा हूंदा जो 2 किला पीअंदा त ओघराई बि न ईंदी आहिनि खीर। वॾा वेठा ईअं न साईं, ईअं जो वॾो वटो पी निकिरनि, मखण वारो वटो पी निकिरनि त सॼो ॾींहुं ओघराई न अचे। हाणे किलो पीआर त पने जा सभु डॉक्टर घुमाइजो ई साल बंदि थियनि। पोइ जॾहिं अबो पाण बचन में ॿियाई करे त पोइ नतीजो इहो ई थो निकिरे। जंहिं टेम ते महबूब जी न्याणी वॾड़ी थी, उन टेम ते सोने अबू बकर सिद्दीक, सोने उमर फारूक, सोने उस्मान गनी, सोने शेरे खुदा के मशवरो ॾिनो, ओ अली तू असांजो यार वा, अली तू असांजो यारा दोस्त यार। असां हिकिड़ो तोखे अर्ज़ था कयूं, तोखे मञणो पवंदो। कहिड़ो? ते तू महबूब जो सौट आ। महबूब वटि ख़बर पई आ न्याणी जवान थी वई आ। तू महबूब जो सौट आ, वञी करे महबूब जे दरबार में वञी करे मिटे महबूब खां फातिमा जो रिश्तो घुर। अगे ये दलालप न हूंदी जी हाणे आ त मिट्री कराए त 10,000 ॾींदे न। तव्हां जागो त मां थोरी तकी रखिया। अवा असां वटि मुसीबत छा आहे, जेकॾहिं मिट्री कराए त 10,000, तारीख़ बदिराए त 5,000, रुख़सती त 10,000 ॼणो ॾेसी हे थो पियो। एतिरो ख़र्च विच वारो खाईंदुसि। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में अचण जे लाइ शेरे खुदा यार जे बशरे सां निकतो आ।
हरते शेरे खुदा चवे तो पेरों यार मुके हयात हो अचे मां मोहम्मद करीम जो शागिर्द बिया जो वो दौर महबूब पान भी हयादार हो तो महबूब जा शागिर्द भी हयादार हाने भी कुरान वारे शागिर्द ए कॉलेज वारे शागिर्द में फर्क है। हाँ सही हाने भी कुरान पाक वारे शागिर्द ए कॉलेज वारे शागिर्द में फर्क थई। सरकार डंडो कयो अरब करोड़ी रुपया खर्च कयूं चे कापीअ ते पाबंदी आ। छोरन उस्तादन ने फोनियूं कयूं तो उस्ताद हिकड़े गोठ में रहूं था इंदो भी फलाणे रस्ते खाए जेकॾहिं कापी न पचाए इन पो खैरो न हुंदई। छोरो उस्ताद के तो फोनियूं करे कापी पाण न पचाए त खैरो जिन वट हालत ही आया तो उहे वरी असा मुल्लन के ता पढ़ाइन जी बिस्मिल्लाह उहे वरी असा के ता पढ़ाइन। हेडे कलामुल्लाह जो हाफिज हुंदो या आलिम हुंदो तोने अशीदारीअ सां थी वञे अशीदारीअ सां थी वञे भले मथे मकाम ते अची वञे पोइ बि उस्ताद जो मरण ताईं अदब रहंदुसि। अदीन कुल्लू अदब दीन नालो ही अदब जो आ दीन नालो ही ओडे रेंजर फौज आर्मी पुलिस बीठी तभी छोरा इए पा कापियूं कन जो खुदा खैर करे। हाने असांजे विफाक जा इम्तिहान थिया 80-90 हज़ार तालिबन इम्तिहान ना मस्जिद में हिकु ब मौलवी मथो घुमन पिया निगरान न फौज न पुलिस जेको अचे पो पंहिंजे दिमाग ना लिखन पा पर कापीअ जो नाव निशान ही न। खातो हुनन जो खराब लिखन असांजे नाले हा वा खातो हुनन जो खराब लिखन हरियाणा सारे मौलविन दे लिखियो त बाबा असांखे मदरसन जी आडेट जो त हिन साल चंदो घणो थियो खपायव घणा। अब मां तहां को पुछा तो क्या तहां उन को पुछा करे सगो था जेको तहां जो हारिया या तवां जो मुलाजिम आ या तवां जे दुकान ते कम कंदड़ा त मुके हिसाब दे पर बे खो जेकरे तवां पुछा कयो बे खो जेकरे तवां पुछा कयो त बाबा मुके हिसाब किताब दे घणो कमाए थो वो मोट में छा चोंदो पंगलायो न था जैसा वास्तो ही न होजे से चवे से मुके हिसाब किताब दे रुपयो भी असांखे नथा ॾियनि पर चवनि असांखे था त हिसाब किताब त ॾियो त घणो हिन साल ठाहियो आहे बस चवण वारो कोन्हे तव्हांखे त पोइ सम्झायो त कीअं मुल्हनि को हिसाब किताब वठबो आहे। असां तव्हां को पुछा करे सघूं था अरबे खरबे तव्हां लुटायो था पिया अरबे खरबे तव्हां खर्च कयो था पिया असांजा मदरसा भी तव्हांजे ज़िम्मे आहिनि असांजी मस्जिद भी तव्हांजे ज़िम्मे आहिनि तव्हां असांजे मस्जिद मदरसनि ते ख़र्च केतिरो कयो। अल्लाह अकबर याद रखो याद रखो याद रखो हिते तव्हां असां को हिसाब घुरो था पर क़यामत वारे ॾियारे ज़रूर रब करीम तव्हां को हिसाब घुरंदो अब जरूर। हाणे सिराज दुरानी साहब जे ओड़े पाड़े में वाइज हो जेमल मां ये तकीरा शुरू कयूं ॻाल्हियूं शुरू कयूं ॾिठुमि त कुझु माण्हू उथी विया तो मां समझी वियुमि ये साईं जा ख़ास ख़ास हा तॾहिं उथंदा था वञनि। अल्लाह अकबर यार हक सच चइबो हक सच चयो वा महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पान भी हयादार महबूबा जा शागिर्द भी हयादार हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम ने दरबार में अचन जे लाइ शेर खुदा घरों निकतो मशहूर ॾियण वारा टई यार जे टेम ते शेर खुदा घरों निकतो रब करीम फरमायो जिब्राइल जी या रब जलील वनी करे मुझे मिठे महबूब मोहम्मद करीम के चओ मुझो घोट अली चई तो मां रब करीम के अली जो रिश्तो कबूल वा
वाह सोना अली तुझू सिफारिशूं रब थो करे। केर थो करे? पाण बि चवंदा पुट कहीं होटल ते VIP मानी खाराए त पोइ सहुरे खे चवंदो मां ईअं मां छो चवां मुफ्त में। अड़े भले सिफारिश त कयूं थने पेट जी कुरानी। अल्लाह अकबर वाह सोना अली तुझो किरदार हो छो त धरती ते रब केतरा जोड़ा जोड़ा पर बीबी फातिमा जड़ी कुंवार न थी सके त शेरे खुदा जड़ो च घोट बियो न तो थी सके। तद को वना शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे मथा एडे शेरे खुदा चे तो बे ओडे रब करीम जिब्राइल के चई छड़ियो। जिब्राइल अची करे मिठे महबूब के चे ओ मुझा महबूब करीम रब जो पैगाम होती अली जो रिश्तो मा रब करीम के कबूल। अल्लाह अकबर शेरे खुदा आयो महबूब मुस्तफा करीम जे सामू गोडड़ा बनी बैठो अदब हया जे करे कंदरो हेठया महबूब मुस्तफा करीम सोने अली के दिसी करे मुरकन था प्या। फतबस्सम रसूलुल्लाह साईं मुरकिया पुछा कन था कैफ जेत या अली। अली दे हाल हवाले यार की आयो हां। अब साईं के खबर न हुई। साईं के खबर हुई पर महबूब सोने अली जी जुबानी बुधन पाचा। कैफ जेत या अली अली दे खबर की आयो हां। एकड़ो दफो भी पुछा कयूं सोनो अली हया वजे करे न तो बुधाए। बयो दफो भी पुछा कयूं सोनो अली हया वजे करे न तो बुधाए। टियों दफो जे टेम ते सोनी अली का महबूब मुस्तफा करीम पुछा कई सोनो अली होरिया तो चवे सही मां फातिमा जो संग घुरण आयो आ। साईं फरमायो मरहबा मरहबा अली तू रिश्तो घुरियो मां मिठे मोहम्मद ॾेई छॾियो। हाणे जॾहिं ज़बान थी वई हाणे ता पुछा कन अली ले खबर ॾोकड़ पैसा बि आहिनि विहांव जे लाइ। साईं मूं वटि त कुझु बि कोन्हे मां ईंदी फुलूस या रसूलल्लाह। साईं मूं वटि कुझु बि कोन्हे भला घर अब उस्ताद के शागिर्द जी खबर न हूंदी आहे अबे के बच्चे जी खबर न होंदी हाल जी। अली दे खबर घरो अथई चयो तो सही घर भी ना है। अली दे खबर पैसा अथई चयो तो सही पैसा भी ना है। फरमांदा जेकरे तो के पैसो भी ना है तो के घर भी ना है घबराए ना। घर मां महबूब मोहम्मद करीम न्याय जे करे ठाराए दींदो माए। अली मां पांजे न्याणी फातिमा जो घर पांजे उजरे सा पांजे हुजरे जे बरसा ठाराईंदो मैं। हेडे बीबी आशा जो हुजरो हेडे बीबी फातिमा जो हुजरो। बीबी आशा जे हुजरे मो बे दरवाजो मस्जिद रिया। बीबी फातिमा जे हुजरे जो बे दरवाजो मस्जिद रिया। पाक मुस्तफा करीम फरमायो फातिमा जो हुजरो मां पांजे हुजरे सा न जे करे तो ठाराया जे मस्जिद वञो त बि फातिमा जे घरों थींदो वञा। मस्जिद मोटा त बि फातिमा जे घरों थींदो अचा। महबूब त न्याणियुनि जो कदुर सेखारियो आहे। चओ महबूब त न्याणियुनि जो कदुर सेखारियो आहे। हे छा चवंदो अहिड़ी जाइ ते ॾियां जो साल खन त छोरी मोटे ई न। अल्लाह अकबर शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु के सोने महबूब मुस्तफा करीम फरमायो पैसे जे लिहाज सां अल्लाह मसलो आसान कंदो। अली तो वट केड़ी केड़ी शया चवे तो हिकड़ी तलवार हिकड़ो घोड़ो आ बी ज़राया। फरमाता तलवार भी जहाद जे ला रख जा घोड़ो भी जहाद जे ला रख जा। ज़रा खणी करे मदीने पाक जे बाजार में खपाया जेके 2 रुपया ठंदा तुझे शादी जे सामान ते खर्च थींदा। चीज़ें कबूल बीबी फातिमा जड़ो संग मिले सोनो अली देर छो करे। जी ते पी मां अटकल कंदा छोरा कमाए सही त तारीख़ ॿुधाया ॾींहुं भी कमाईंदो त रात भी नाइट भी कमाईंदो अहिड़ो सदोरो थी वेंदो। अरे सॼी ज़िंदगी कमाया त कॾो कजो बचन ॿारनि वारो थी वञे।
अल्लाह अकबर। हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जो सौट सोनो अली ज़रे खणी करे मदीने पाक जे बाजार में पातो वा। मदीने पाक जे बाजार में मदीने जो वापारी उस्मान गनी मिली वियो। मां वाज़न में चंदो आ त वापार गलत ना है, वापार त इबादत आ। वापार चाचे के निंड विचारे के अचे थी अगुणो जागे पो पर झूठड़ा अची विया पोड़न ते मयार ना आया। ऐं कुरान पाक जे वरी मजलिस जो मज़ो भी हुंदो त अल्लाह साईं जो कलामुल्लाह जो ॿुधजे तो पढ़जे तो असां त नथा ॾिसूं पर रब जी रहमत त वसे थी मिठे महबूब चयो आहे। ऐं निंड जो ताल्लुक दिलि सां आहे, सुकून सां आहे, हिन खां वधीक बि कंहिंमें सुकून आहे छा। बाक़ी छोरा जागंदा छो त छोरनि जे शादियुनि जूं ॻाल्हियूं थियूं पयूं हलनि त छा छा थियो हली असां। हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जे हिक हिक फरमान ते सबक ते महबूब जा शागिर्द हलिया। अताजुर सदूक मान नबीन व सिद्दीकीन यौमल क़ियामा। महबूबा फरमायो त ईमानदार सच्चो वापारी क़यामत में जन्नत में नबियन सां गॾु हूंदो। अवा छा फरमायो त सच्चो वापारी क़यामत में नबियन सां गॾु हूंदो। वो वापारी जेको अन्न जे बोरीअ ते 2 किला कटे ॻाल्हायो नथा वो नहीं अबा जेको अन्न जे हर बोरीअ ते 2 किला कटे मशीन ते वञ त वरी 1.5 किलो अटो उते कटजे। सुहारनि जी बोरी खणी त दलाल 3 किला वरी उते कटे। असां वटि छड़ो कट अथव वंड कट ॿी ॻाल्हि ई कोन्हे। मशीअ वारो वापारी आहे वरी तव्हां चवंदो त मीर बर असांखे ॻाल्हाए अहिड़ो क़ुरान खणंदो ॼण चयो त दरिया मां सिधो हिते आयो आहे। आवा ताज़ी मछी अहिड़ी ॼण त हथ कढे त भॼी वेंदी जहिड़ी मछी आहे। खीर वारे वापारी जा त कसम तव्हां पाण ॿुधा हूंदा। आवा वापार त हले थो नी। बाक़ी बकरिन मेहन जो वापारी त फ़क़ति एडी वडी ॻाल्हि न कंदो छड़ो चंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह हीअ 6 महीने मूं वटि 3 भर ॾींदी आहे। सॼे घर जो जहिड़ो हो ॾाॾक को वठी करे इहा निशानी हुई कढा न पोइ पर मजबूरीअ में कढी आहे। अड़े हाणे वती त बाक़ी ॾाॾे ते मथो कूड़ छो थो हणे क़ुरान। सॼे खानदान जे लाइ बस इहा हिकिड़ी शइ हुई अहिड़ो त असील बिजो पर मजबूरी कढी आहे। हो चंदो हेड़ा क़ुरान तो खणे मतां सही हुजे वठी जो वञे त 3 साल बकरी न लगे न भरुई ॾे। अरे तू चयो त 3 महीने 6 भर ॾींदी 3 भर थी ॾे हे त 3 साल नूर सो मूं वटि हूंदी पोइ किले किले भागा तुंहिंजो को नसीब ख़राब आहे। कहिड़े वापारी जो ज़िक्र कयो होगा। अल्लाह असांजे वापारनि खे सही हिदायत नसीब फरमाए। कपड़े जे दुकान ते वञ त एॾा वॾा बल्ब आया अथऊं ईअं सम्झ में ईंदो त हे सॼो कपिड़ो मदीने मां घुराए रखियो अथऊं। कपिड़ो वठी अचे घर पहुच त ॾिसंदे साॻो या को मटायो राति उते त हुया बल्ब। ईअं हर शइ जे हलंदव त ख़बर पवंदी महबूब केॾी। अवा महबूब सां ईअं पहिरियों जेको बीबी ख़दीजा जे सामान जे लाइ असां वापार कयो ईमानदारी जे नतीजे में त बीबी ख़दीजा मिली न। हाँ साईं जो बीबी ख़दीजा के उन ॿुधायो त जहिड़ो ईमानदार थी अहिड़ो सचो थी चइजे अहिड़ो ईमानदार वापारी सचो आहे त मां शादी बि हिन सां कंदा। माना ईमानदारीअ में फ़ाइदो पवे थो न। ऐं हिन जो कूड़ ते क़ुरान सिखी छॾियो आहे यादि करे छॾियो आहे त बसि अलाह ख़ैरु करे। छो त हिनखे ॼमण सां ई माउ खीर में खंडु विझने पाणीअ में खंडु विझी छोरे खे चए त खीर थी जाए उथंदे हिन सां दोखो थियल आहे त हे सॼी उमिरि घटि कंदो। उथंदे हिन सां दोखो थियल आहे खीर जे जाइ ते खंडु विझी दॿेसि
तो वह खंड रहे तो सजी मेरे बियन मो कढंदो न। महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शागिर्द मदीने पाक जो वापारी सुनो उस्मान मिली वियो। शेरे खुदा तुझा भाग भला। शेरे खुदा रज़ी अल्लाह तआला नो मदीने पाक जे बाजार में जो पातो त सुने उस्मान गनी जी नजर पजी वस। अली दे खबर मदीने पाक जे बाजार में की आयो वा। शेरे खुदा तो चवे उस्मान मशरो भी तमान नो यार मुझो कम थी वियो। उस्मान मुबारक जे यार ता मुके मोकलियो महबूब दे। महबूब रिश्तो कबूल कयो। फरमायो त 2-3 पैसा हथ कर न। 2-3 रुपया हथ कर त तुझे शादी जो इंतजाम कयूं। यार बिया पैसा कोन आ पो साईं जो ज़िरे ही खपाया। साईं जा जो ज़िरे खपाया त तुझी शादी थे। अरे उस्मान गनी पुछा तो करे तू ज़िरे खपाण आयो आ चवे तो मां हा खपाण आयो आ। भला जेकॾहिं ज़िरे मां ख़रीद कयां चे उस्मान अवल तू। मां त ॾियण आयो आ। उस्मान अवल तू वठ। चे यार नालो तू रखेस छा। ऐं शरीयत चवे थी जेकॾहिं हीअ शइ मिसाल हिकिड़ी मोबाइल 12 से दुकान वारे के पई हो गाल सिधी करे त मूंखे 12 से खर्चन लथे पथे पईया मां 100 मथे वठंदुमि या 200 मथे वठंदुमि। पर छा चंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह ओरिजिनल चया 22 से मूंखे पईया पर तू पहिरियों ग्राहक आ तने 2000 तोखो वठाए तो। अड़े सदोरा भेणा 22 से तोखे पई 2000 तू हिन खो तो वठे। असां वरी कुरान के धंधो ठाए छॾियो। असां कलमे के कुरान के ॼण तो पेट जे रोजगार जो धंधो ठाए छॾियो। अल्लाह अकबर रब सही चले तो मुझे हालत रहम फरमाए। सोनो उस्मान तो चवे सोनाली शय तुझिया नालो तू रखो। शेरे खुदा चवे तो मां 400 दीनारन में दींदो माए। घणा अंगु चैन जे के वडो दखल तव। चे 400 चे हा चे अली जे के ज़बान सा चया थी मुखे भी कबूल। मुखे भी कबूल। ये न त कुछ एडवांस बकाया पो असा एडवांस दीनाऊ बाकी बकाया पोया जन से जेरे त हे कुरान खरीदो त मां दींदो मां। हुजूर अनवर अलैहिस्सलात वसलाम मां बस वेड़ींदो त अला कम के निंड 12:15 थी विया न ताने भी डो कोने को। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला नो पान पंहिंजे हथ सा 400 दीनार गणे करे सोने अली के चयो झोल झल। छो त सिक्का सोने अली जे झोल में 400 दीनार सोने उस्मान रखया। 400 दीनार जो अब जरूरत वारे टेम ते जो मिली वजन। हाने वेचारो एकड़ो मिस्कीन गरीब हुजे उनके जमीन न हुजे को चवे से यार मुखे रब अनु गंजो दिनो आ मां तो के बोरी दिया तो त छा तो समझे केडी दुआऊं दिंदुस। पो तोणी झूर पोड़ो दो तबी च रब कंदो अञा रब तो के 7 पुट दिंदो। अरे पोड़ो आ पर बोरी जे करे दुआऊं त दबींदुस न। हज़रत शेरे खुदा रज़ी अल्लाह तआला जी झोल पैसन सा भरजी वई। हज़रत शेरे खुदा ज़रिया दिनस पैसा दई पैसा वठी करे थोड़ो वक्त हलियो पोयो सोने उस्मान सॾु कयो। ओ सुनाली चवे तो जी उस्मान ते यार बीहु त सही। अली पैसा मिले आओ के यार बीहु त थोड़ो। हज़रत शेरे खुदा बीठो जे उस्मान गाल कर चे अली तो शा समझो मां पैसा वठी करे ज़रिया पांजे तोखे पैसा दई करे मां ज़रिया पांजे घर रखंदम। हज़रत उस्मान चवे तो पैसा भी तुझे हवाले कया मां ज़रिया भी तोखे तोहफे में ॾिनी मां। अली ए यार जिहाद में ज़रिया इस्तेमाल कजाए सवाब त मुझे खाते में लिखबो। अली
मता चवे त यार छड़ो ये पैसा मुंडो दरवाजो खुलियल थी जडे भी जेतरा पैसा खपनी मां उस्मान तुझे लाए हाजिर। अब रिश्ते में हाने छा थियुस हरत उस्मान जी शादी कह वटो थियल हुई यार ता वाइद बिलाई था बुधो हरत उस्मान से जी नबी से वटो हरत अली से जी कह वटो भी थे पाण में छा थिया पो संडू संडू ते त साव दींदो न पाण एतरो भाव सा सच्चा थींदा हूं जेतरा संडुन सा सच्चा थींदा हूं गालायो न था संडुन सा सच्चा किए न थियूं सरकार जो डंडो जो आ किस्म सा मुझी भेण आई आ उम्मीद करे मके पैसा खपन जी सर सुमण तडे सुबह सा उथा त सही न जेके चयई न हाँ किस्म सा उम्मीद करे आई आ एडे ओडे नवींदुम इंशाअल्लाह कोशिश कया थो पर ज़बान आलो लकुणा यार या भी गाल बुधा छो इंसान आ गलती जो घर आ हरत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला नजर भी मोटा दिनस शेर खुदा उस्मान गनी के दुआ जा ढेर दिना वो उस्मान किए खुटंदो जेके सोरे हैदरे करार जो दुआऊं थई शेरे खुदा महबूब मुस्तफा करीम संजे दरबार में आयो पैसा खोड़ खणी अली तू पोचवे मोट पैसा ही कुन हेतरा पैसा काजवा दई शेरे खुदा चवे तो सही मुके सबई पैसा मुझे यार उस्मान दिनान साईं उए पैसा हथन में मथे कर पिया ओ मुझा रब मुझे उस्मान के वधाए ओ मुझा रब मुझे उस्मान के वधा सोना उस्मान खटी वे जो तो के मिठे महबूब जो दुआऊं शामिल थी हरत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु के महबूब मुस्तफा करीम फरमा अली चवे दो जी आका ओ अली मुझे अबू बकर के तवठिया सोनो अबू बकर सिद्दीक आयो महबूब फरमाया अबू बकर हे पैसा खणी वनो मदीने पाक जे बाजार मां अली जे शादी जे लाए सामान वठिया अबू बकर फातिमा मुझे न्याणी जो डाज भी वठिया अली जे शादी जो सामान भी वठिया अब सोनो अबू बकर मर्दो कि न माई थोड़ो गालायो तो मना अगे डाज मर्द वठंदा कि न मायूं हाने असुल शाहे त असां के खबर नथी पए न पेटीअ जी खबर थी पए समझो था न पेटीअ जे रकम जी खबर पए न सेफ जी खबर पए न लटे कपड़े जी खबर पए कणक जो बिज परे को सुञाणियो सारन जो बिज परे को सुञाणियो चौपलिन में भी मुआ हणी था वञन नथा ॻाल्हायो ईअं शाम जो बेगम साहब हेॾो तारो पटींदी मुंहिंजे लाइ त शींहं आहे हे 60 वारो वाल मुआ तो के 80 में ठोके वियो रात गुजरे सुबह थे इनमो ये पैसा न कढा त मां भी धी ही न जी हल भेण जा बचा इन जो बुधो त 20 रुपया हर वाल ते हे भी कुछ थदो थियो आवा इहा पेटी 5000 4000 मां सुभाणे कीअं थी गिथियूं कढास हिन सोचो त बेड़ा 25-30 मथे लगी विया पो गुडे जी मां पाण वञे आ न जॾहिं मूंखे ख़बर बि अची त मूंखे ख़बर न पवंदी आहे सदकुड़ अड़े मुसलमान पो सवेर सां चवंदो त चांहि जो बि ख़ैर आहे मां पाण चांहि करे पियां थो पर तूं इहो सभु हिसाब किताब वठी अचे दुकानदार खे भला आहे त कोन नी को दुकानदार हाँ अल्लाह हिदायत ॾियनि असां जहिड़ो ॾाड़ीअ सां जेकॾहिं छड़ो 3 ताकिया वञी लाराए न मुला वठणो बि थी कि न छड़ो वठंदो कपिड़ो लाराए असांखे ॿियो बि त कमु आहे न पर विच माई जो वेंदियूं सभु सॼो दुकानो लाराइनि न अदा तंग त न थियो आहिनि अदीबा के वेठा छाजे लाइ हिते वेठा छाजे लाइ बशर बड़ा ॾाढो तंग कयो आहे अल्लाह अकबर रब सही शल असा मर्दन के कुछ हिम्मत नसीब फरमाए आवा मां तकरीबन वायदन तो मोटी विंदो रात जो 2 हुजन 1 हुजे 3 हुजे टेम रात जो वापस
मूंखे त मां त सोचींदो आहियां असांजे ठेड़ीअ में अशेख होटल आहे इहो मलाई वारो ईअं न 2:30 बजे भी हमरा घर वारियूं वठी ते मलाई पिया खाराईंदा अरे पोइ घर छो ठाराया तो जो सॼी रात होटलन ते वेठा पोइ मां सोचींदो आहियां त ग़रीब नथा खणी अचनि त बि वेल हूंदो असां त मुला सिखियो आहे त क़ुर में लिखियो पियो आहे त जेकॾहिं मुड़ुस सां घटि वधि ॻाल्हाए त जन्नत तबाह अथसि मूं बस कई हेॾो होॾो को न को किताब हाणे हुते किताब कहिड़ो कमु करे वरी जो शादी हालनि वठूं गुज़र कर त 2-3 बजे भी मायूं घर में न आहिनि सच ॿुधायो मां ग़लति थो चवां हा वाह छा थी वियो असां मुस्लमाननि खे हे क़ुर कंहिंजे लाइ आयो आहे या अय्युहन नबिय्यु कुल अज़वाजिक व बनातिक व निसाइल मुमिनीन यो कंहिंजे लाइ आयो आहे महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो है मिसाल भी तमाल मन सगोल को बुधो दो बीबी फातिमा के फरमान था ओ मुझी न्याणी फातिमा चवे थी जी मुंजा अब्बा फातिमा बाटे दिए गुजरिया थी मां अबे मोहम्मद करीम जे घर ना आईया बीबी फातिमा चवे थी अब्बा सिकत मुके भी लगिया हाने हिकड़ी मेहरबानी रात कजा अब्बा मुझे घर जा अगिया तू हल जा विच ते मां में तुझे कदम जे निशान ते मां फातिमा जा कदम होंदा मुझे कदम जे निशान ते मुझे अली जा कदम होंदा मुझे पेरन जा निशान भी जीअं ड्रही वञनि बीबी फातिमा छा थी चवे त मुझे पेरन जा निशान भी हाणे त वरी असां त मुला सिधी ॻाल्हि सफ़ा सिंधी समझूं अवा ये तड़ वारा भी हाणे रोडन ते ठाया अथऊं ॻाल्हायो न त कावड़ थी विया हुजा अवा ये तड़न वारा भी रोडन ते ठहिया आहिनि अज त जुमो को शोरन के मोकल ही वड्डा वड्डा भी हे सथरन ते चढ़ा पाता पिया मां अखियुनि सां ॾिठा यार हाणे इन्हनि चढ़नि सां घर में घुमंदा हूंदा ॿार बच्चो भी हूंदो भेण हूंदी अमड़ हूंदी भाॼई हूंदी न्याणी हूंदी ईअं असां अंग्रेज़नि खां कमु टपाए छॾियो हा वा ईअं असां अंग्रेज़नि खां कमु टपाए छॾियो आहे अल्लाह सही शला सा मर्दन के हिम्मत नसीब फरमाए यो बा जिम्मेवारी त मर्द जी आहे हां से जिम्मेवारी त असां मर्दन जी आहे सदको वना महबूबा मुस्तफा करीम संजे अहल बैतन उनन जे पर्दे जे मिसाली मथा अज उनवान रखियो नौजवान तहज़ीब जवान असां के वरी तहज़ीब होडो वारी थी बणे इस्लाम चयो त पीउ के अबो कोठियो बाबो कोठियो माओ के अम्मा कोठियो अजो की तहज़ीब पीउ के शादो चवे डेड अंग्रेजी में छा चवे बाबा डेड त असां हुन खे चवंदा हे डेड छा खे थो चवे पीउ डेड थियो अगे डेडी चवंदा पहिरियों डेडी हाणे ये जो लफ़्ज़ बि कटिजी वियो छड़ो डेड छो त छाट कटा हाणे पिण से डेड हे डेड जो पुट थियो अड़े तहज़ीब सदको सदको अब आगे छा चइबो त ठीक आ बाबा जेको करणो थी कजाए अब दींदो अंगूठो जे जेको पटणो थी हाणे छा तो चवे ओके सदको अब मां गलत थो चवां अगे पहुचे जेको पटणो थी पटे अंगूठो थी हाणे तो चवे ओके खुश तो थे सदको मुझो पुट पढ़ी आयो ओके अंगूठो भी दे तो पियो इनके तो खुदा समझाए कम ही सजो ऊंधो आ अल्लाह जाने तो वरी भी हे कुरान वारा हथ वजे ते कावड़ था कयो पर वरी भी कम बचाव वारो हां से वरी भी बचाव वारो ओ मिस्कीन एवज मरो मुझे कोड़ो गजल आ मकसद यो थस मुसलमान ते हैरत थी अचे ड्रामन में केड़ी मल केंजी ज़ाला केड़ी मल केंजी ज़ाला केड़ी मल केंजी ज़ाला पीउ ॾिसी करे खिले थियो त पढ़ायो मास पर वाह जो एकटियाणी मुंहिंजी धीअ थी आहे अब गलत आयो ये कंहिंजूं त भेनर हूंदियूं कंहिंजूं अमड़ियूं हूंदियूं कंहिंजूं धीअर हूंदियूं न हूंदियूं
रब साईं शला सा मर्दन के हिदायत नसीब फरमाए। मां मर्दन जे ला पे दुआ घुर्जो, जिम्मेवारी मर्दन। हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमान था, ओ सुहाली तवे तो जी मुझे अबू बकर के सॾु करे। अबू बकर सिद्दीक़, अबू बकर पैसा खणी मुझे अली जे शादी जो सामान वठी आ। अबू बकर जी पसंद नबी जी पसंद, अबू बकर जी पसंद सोने अली जी पसंद, सोने अबू बकर जी पसंद च बीबी फातिमा जी पसंद। उन जो ॾाज त वञे पोइ अबू बकर सोनो वठी अचनि, ॾाज सामान अची वियो। हो अली मुझे बिलाल के सॾु करे आ। शेरे खुदा बिलाल के सॾु करे आयो। महबूब फरमाया, बिलाल शादी तैयार आ, तू अञा दावतूं ही न ॾिनियूं आहिनि। बिलाल यार अलीअ जो वियांह तैयार थी छो भला दावतूं ही कंहिंखे न ॾिनियूं थी। पाण भी दावत ॾींदा आहियूं, वॾे भत वारा होॾों अचनि। हा बा वॾे भत वारा होॾों अचनि, वीवीआईपी हेॾों अचनि। ओ असांजे पाड़े जो दोस्त हाणे गरीब माण्हू हिकु अण हूं त ॿियो अफाल पुछड़ा, गरीब मिसकीन वठी जो मुर्गी घुरायई। हुन छा कयो त बिरादर जे लाइ कयई हॾो भत, बाक़ी मुर्गी ॿियो रोश्त बोतलां कयई ख़ास 200-300 कार्डस। कुदरती माण्हू कोन आयसि, बिरादर हॾो भत बि खाधो पर हे बि कमु धिके वियसि। पैसा त साॻा ई। शाम जे टेम ते आयो, चे खुदा तबाह करे ॻोठ वारनि खे। अड़े भातियूं पटको न बचाई, न त किनो थिए या खाधो पर बि पेट में त वयो। चइजे हाणे छा कयां, पावत धोरी पई आहे। इहो दुकान वारे के बि शाम जो आसरो, मुर्गियुनि वारे के शाम जो आसरो, इहे सभु ॻोल्हींदा, पैसा थियनि ई कोन। तोखे चयो कहीं त तूं जोप एतिरो ॾे जेको तुंहिंजे सम्झ खां मथो हुजे। शरीयत चवे थी शादीअ में ख़र्च थोरो कर, रब भी बरकत ॾींदो। इन आज़मन निकाह बरका ऐसरहा मोन मिठे महबूब फरमायो, जंहिं निकाह जो ख़र्च थोरो हूंदो आहे रब उन में बरकत ॾींदो आहे। असां हूअं लाखों रुपया लुटाईंदासीं, बाक़ी शुहारनि वारी सुन्नत यादि हूंदी आहे। अब शुहारनि वारी अब सुन्नत ने शुहारा विराइण। असांखे ॿ शयूं यादि, हिकु शुहारा विराइण, ॿियो मुला जे 1000 निकाह वारी ओधर कराइण। ये 2 शयूं यादि। हाणे जेको राति जो 2 बजे जंहिं मौलवीअ खे उथारे आयो निकाह जे लाइ, वेचारे हथड़ फथड़ करे किताब बि ॻोल्हियो, किताब बि खयई, स्टैम्प बि खयई। वरी तव्हां चइसि मोल साहब गॾु ऐं सुभाणे इंशाअल्लाह मिलंदासीं। इहो जेको हथे ख़ाली मोटियो, इहो घोट जे लाइ छा कंदो त रब हुनखे डबल पुट ॾे। नथा ॻाल्हायो? हा बा अहिड़ी न घोट जे लाइ बदुआ कंदो, सॼी राति घोट खे पेट में वट हूंदा। सुबुह जो मोर साहब किताब पट यार अलाए छा आहे, को क्रोध जी बिठी बि कोन आई, कहीं तावीज़ कया न तावीज़ नथी, मुला जो हो फॾो थी, हो जेको 1000 रखरायो अथई, मुला खे 1000 ॾे त बेड़ा ई पार। फिरी सिरी कसु असां मुलनि जे गिचीअ में आहे ई आहे। हा असां मुला बि कुर्बानी जा बकराऊं पिया था कुसूं, तव्हांजी मर्ज़ी। पोइ हली बर्दाश्त कंदासीं। पोइ वरी जंहिंमहिल तावीज़ ते ईंदव न, पोइ चवंदासीं छोकिरे खे यार किताब पटियो आहे त छोरो त तुंहिंजो विचड़ियल आहे, ॾिसजांइ हाणे छोरो तुंहिंजो सफ़ा विचड़ियल आहे। वॾी महिनत करणी पवंदी, कराची मूं जॾहिं हिन जे लाइ मुश्क घुराइणो पवंदो, उहो तोखे बि सम्झ में न ईंदो। कम अज़ कम 5000 जो तोलो आहे, साईं 5 को 10 थो ॾियां, छोड़ो छोरो चाक करे ॾे, तंहिंमहिल 1000 ॾे हा त 5 भरे ई न। महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुने बिलाल के चयो, बिलाल यारन के दावत दैया। महबूबा जा यार आया, शागिर्द आया, सोने अली जा यार आया। निकाह शाहो महबूबा मोहम्मद करीम जो दुआउं जा अंबार हा। इया तकरीब भी अजीब होंदी। फरमायो अबू बकर उमर जी साईं तव्हां मुझे अली जे निकाह जा शाहिद थी वञो। उस्मान जी साईं बिलाल
जी सही तवां वरी हाज़िर मजलिस जा शाहिद थी वञो सुभान अल्लाह शाहिद भी अजीब त घोट भी अजीब हा वाह शाहिद भी अजीब अगे या आनरन वारी बला न हुई जेका हाणे आनरन वारी बला शुरू थी आहे अलाह कंदो न हूंदी एतिरे रब कंदो तमाम बचत हूंदो हिते बि आनर आहिनि मां सदको वजा उन आनर जे होशियारी ओजागे त चवंदो आहे मुंहिंजो सिर वञे पर घोट जो बूट गुम न थिए मुंहिंजो सिर वञे घोट जो बूट न वञे कॾहिं पिणथ जा बेड़ा पादर कोन संभालिया हूंदा ईअं न सही जेॾी बि हालत थिएसि न हे वीचारो साबरीन इन अल्लाह मा साबरीन सबुर जिंजो सीर तीर न घुसे तिन जो अल्लाह अकबर रवाजन जे हेॾे होॾे नथो वञा हिकिड़ो मिसाल ॾियां मां पहली फारसी पढ़ंदड़ हाणे इहो दौर त अॻिलो हूंदो ने पहली फारसी वॾड़ो आहे समझदार आहे असांजे माइट जी शादी हुई ओ हेॾे बकार जे पासे आड़ो बकार पोइ ॿाराड़ीअ में वरी छा चवंदा आहिनि हिनखे जेके हणंदा आहिनि टकर ईअं टकर चवंदा आहिनि उते से वो टकरन जो भी रवाज हुजे हाणे उहो जेको घोट हो उन सां ॿियो असांजो माइट गॾिजी आयो ठहंदो न हुअसि छा चए बाबा हाणे कहिड़ा गॾिजी आया त हाणे टकर ॾियो त हाणे परणायूं हुनखे बि को वारो वाह जो रब ॾिनो छा हुनखे बि को वारो कुंवार जे मथे बि हथ विधे हिन जे मथे में ठका जो कराए त टड़को ॿार ॿुधण में आयो ठका जो कराए त टड़को पोइ उते त घोट बि न कुझु हो ॿिए ॾींहं ते गार ॾेई करे चयईंसि अञा ताईं मुंहिंजे दिमाग़ में ज़ूकट था हलनि छा कल्ह जेके टकर ॼारिया अञा ताईं दिमाग़ में ज़ूकट था हलनि ठीकु आहे भले तव्हां रस्म रवाजनि खे ॾिसो मन को अहिड़ो बि को टकरनि वारो मिलेव त ॿ टे ॾींहं ज़ूकट था हलनि लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आखिर व ज़करल्लाह कसीरा महबूब सही निकाह पढ़ियो हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जे इन न्याणीअ बीबी फातिमा खे सोणे अलीअ मूं 6 ॿार थिया 3 पुटड़ा 3 न्याणियूं सोणो हसन साईं सोणो हुसैन साईं सोणो मोहसिन साईं सोणे मोहसिन जो ज़िक्र एतिरो किताबनि में न ईंदो आहे जेको सोणे हसन साईं सोणे हुसैन जो ईंदो आहे छो सोणो मोहसिन नंढड़े हूंदे ई रब खे प्यारो थी वियो पोइ जेको नंढे हूंदे प्यारो हूंदो आहे त उनजो एतिरो ज़िक्र तज़किरो न हूंदो आहे 3 न्याणियूं थियूं बीबी ज़ैनब बीबी रुक़ैया बीबी उम्मे कुलसूम उन्हनि 3 भाइरनि मां सोणे हुसैन जी विलादत शाबान जे महीने में थी रब करीम खां दुआया त अल्लाह साईं तोखे मूंखे अहल बैतन जो सचो ग़ुलाम ताबेदार बणाए असहाबन जो सचो ग़ुलाम ताबेदार बणाए मिठे महबूब जो सचो उम्मती बणाए ऐं रब साईं जेको कुछ मां चयो अवल मूंखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए उन खां बाद में तव्हां खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला हबीबिक खैर खल्क़ कुल्लिहिम अल्लाहुम्मा वसिल हाज़िर सवाब लिअरवाह जमील मुस्लिमीन अल्लाहुम्मा अग़फिर लहुम अल्लाहुम्मा अर्हमहुम अल्लाहुम्मा अजल क़ब्रहुम रौज़तम मिन रियाज़िल जन्नह अल्लाहुम्मा नक्कि मिनज़ ज़ुनूब कमा युनक्का सौबुल अब्यज़ मिनद दनस रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा अल्लाहुम्मा अश्फ़ि आहातना वक़्ज़ि हाजातना व अद्दि दुयूनना अल्लाहुम्मा ला तंज़ुर इला अमालिना व अफ़आलिना वंज़ुर इला हबीबिक नबीक मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका मिन खैर मा सअलका मिनहु नबीक मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व नऊज़ु बिका मिन शर्रि मा इस्तआज़ मिनहु नबीक मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ी मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन ला इलाहा